अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल खुश आहियो? सब ख़ैर अल्लाह जे करम सां तव्हां ठीक ठाक हूंदा। जिते भी हुजो खुश हुजो आबाद हुजो। शाम जो टाइम आहे, थोरो निकितासीं ॿाहिरि रोड जो मंज़र। दोस्त अचनि वञनि पिया, कई सलाम दुआ, गाॾियूं बि अचनि पियूं पिया। ॾिसूं वांदा माण्हू, को कमकार कोन्हे को। वरी शौकत अली गॾु मूंसां आहे ऐं बीठो आहे मूंसां गॾु। हमरा कराची जो आहे उस्ताद। आहियूं ॿई निकिरी ॿाहिरि मेन रोड सेवन शरीफ टू हैदराबाद। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ॿियो ख़ैरु आहे? ख़ुशि आहियो? सफ़ा तयारु अमन में। असां पंहिंजे इलाइक़े में बीठा आहियूं, दीदार कयूं रोड जो। हिकिड़ा माण्हू सेवण वञनि पिया, हिकिड़ा भिटाई वञनि पिया। असां रोड पूरे सेंटर ते बीठा आहियूं। तव्हां ॾिसण वारनि खे अस्सलाम वालेकुम, या अली मदद। ऐं दोस्त कमेंट सुठी असांखे कंदऊं था, इंशाअल्लाह असां बि तव्हांखे कमेंट सुठी मोकिलींदासीं, माना बुरी तव्हांखे कॾहिं बि न मोकिलींदासीं। ऐं हींअर फसलुनि जी मौसम लॻी पई आहे, बहारियूं लॻी पियूं आहिनि, हर ॻाल्हि वणे पई। असां बि पंहिंजे कराची खे छॾे वरी पंहिंजे वतन में आया आहियूं, माना मज़ो वठणु सर्दीअ जो। कराची में सर्दी जहिड़ी आहे ई कान, का बाफ़ पए थी माना समुंड जी, त का ख़बर ई नथी पए। जॾहिं पंहिंजे इलाइक़े में आया आहियूं त हाणे ख़बर पए बि त सर्दी आहे ऐं रहंदी बि सही। सो इन करे ॾाढो मज़ो वठूं पिया ऐं फिरूं पिया। नवाज़ शाह, काज़ी अहमद, भिटाई सरकार, समन सरकार, भाई मुर्शिद सेवण लाल साईं चक्कर ॾेई आयो आहे क़िस्मत सां कराची मां। हाणे चक्कर पियो ॾिए, माइटनि वटि आयो आहे घुमणु फिरणु, पंहिंजो घर बि अथसि। ऐं दरअसल मुंहिंजो पंहिंजो जेको घरु आहे सो हबचोक ज़िला लसबेला में आहे। ऐं उते जो मिस्त्री आहियां, घर बर ठाहींदो कंदो आहियां माण्हुनि जा, RCC ऐं बंगला वग़ैरह तयारु कंदा हूं, ब्लाकनि वारो। ऐं माना मिस्त्रीअ में कमु बि सुठो भलो आहे। अगरि कंहिंखे हुनरु हुजे त पोइ रुॻो बैंक ई बैंक आहे, कुदरती अलाह साईं जी नेमत सां। बिल्कुलु अगरि न कंदो त पोइ महिनत में अलाह साईं अज़मत रखी आहे। महिनत करे थो अलाह साईं हिनखे खाराईंदो। दोस्तो ही महिनती माण्हू आहे, राति ॾींहुं पंहिंजी महिनत कनि था, वरी घुमनि फिरनि था त पोइ पंहिंजो गंज खाई पी था हलिया वेंदा आहिनि दोस्तनि वटि माइटनि वटि। हाणे हीअ अॼु 5-7 ॾींहं थिया पंहिंजो घर बि अथसि हिते, मामा चाचा पूरो ख़ानदान। पर ही हाणे हिजरत करे विया आहिनि कराची, लसबेलो, हबचोकी, ज़िला लसबेला। उन्हनि में हिननि जा रिश्तेदार माइट बि आहिनि, हिननि जा भाउरनि जूं बि शादियूं उते, ऐं भाउर बि टोटल उते रहनि था। सो दोस्तो, असां जिते बि असांजे सिंधी रहाकू हुजो, अमरीका, अफ्रीका, ऑस्ट्रेलिया, कैनेडा, UAE, अबूज़हबी, दुबई, ऐं अलाह साईं तव्हांजी नेकी ॾे, इंडिया में हैदराबाद, दखन, अमृतर सिंह ऐं अहमदाबाद ऐं बम्बई, कलकत्ता, जेके बि असांजा सिंधी भाउर दीवान आहिनि, मेमण बिरादरीअ जा तक़रीबन असांजे हाला साइड जे पासे जा मेमण बिरादरीअ जा इंडिया में सुठा तइलुकात आहिनि। ऐं उहे ईंदा वेंदा बि आहिनि, असीं वेंदा आहियूं उन्हनि वटि। उहे ॻाल्हि ॿोल ॿुधाईंदा आहिनि त पंहिंजा सिंधी तमामु घणे माना मिक़दार में जेको सो इंडिया में आहिनि। असां बि उन्हनि खे सलाम पेश कयूं था। ऐं जीअं असांजो ही ग़रीबाणू वीडियो आहे, हिकिड़ो नंढिड़ो असां ठाहियो आहे पंहिंजो चैनल, ॿाहिरां जे हिसाब सां हिते को शौर ई न आहे साईं। हीउ जेको तइलको मांझंदा आहे न, हिन में माण्हुनि में शौर ई न आहे ऐं असां वटि तइलीम तमामु घटि आहे। सो असां चयो त हाणे पंहिंजे औलाद खे चयूंसि, तव्हां त कुझु कोन था करे सघो, पर मां तव्हांखे हिकु नंढिड़ो अदना माण्हू तव्हांखे जेको सो करे ॾेखारींदुसि। हाणे जेको सो ही चैनल त ठाहियोसीं, पर हाणे ग्रोथ कीअं करे? इहो ग्रोथ तॾहिं कंदो जॾहिं तव्हां अहिड़ा दोस्त न मकड़ कंदा, हिनखे प्रोमोट न को पठान कंदो, सिंधी ॻाल्हाइण वारा, सिंधी सम्झण वारा हिनखे प्रोमोट कंदा। हाणे जेके तव्हां भाउर असांजा सिंधी आहियो ऐं सॼी ॻाल्हि खे पोइ हाणे असीं ॿियो त असां वटि कुझु कोन्हे, टिकटाकर बि कोन आहियूं, सौ सुधो ऐं ट्रू रियली जेका असां वीडियो हूंदी आहे, पर ट्रू रियली असीं तव्हांखे वीडियो पंहिंजे ॻोठाणी भरे मोकिलींदा, ॿियो कुझु बि कोन्हे को। इहे कॾहिं पसंदि आहे तव्हांखे तॾहिं बि तव्हांजी महिरबानी। असांजो इहो अर्ज़ु आहे त तव्हां असांजा सिंधी भाउर जेके ॾिसो था या ॿुधो था, त महिरबानी करे असांजे वीडियो खे सब्सक्राइब कयो ऐं साईं हिनखे लाइक बि कयो, शेयर कयो, जीअं वधि खां वधि जेको सो असांजो हीउ चैनल प्रोमोट थिए ऐं माण्हुनि खे मां करे ॾेखारियां त वाक़ई कुझु वेठे बि करे सघिजे थो। सो हीउ शाम जो टाइम मंज़रु आहे, गाॾियूं अचनि वञनि पियूं। असांजा सिंधी भाउर ॾिसंदऊं त तई लाइक कंदऊं त इंशाअल्लाह सभिनि सिंधियुनि खे शऊर अची वेंदो। अलाह जे फज़ल करम सां सभिनि खे शऊर अची वेंदो। जंहिंजो बि बचो ॾिसंदो कंदो, अगरि पढ़ंदो कंदो, अगरि ही कहाणियूं थोरियूं ॾिसंदो कंदो बि, त अञा इंशाअल्लाह तव्हांखे बहितर अञा मज़ो ईंदो। दोस्त, असां सोशल मीडिया ते जंहिंजा बि
यूट्यूब जा चैनल ठहियल आहिनि मूं त ओ साउथ अफ्रीका जा ॾाढा शीदी आहिनि उन्हनि खे बि सब्सक्राइब कयो उन्हनि खे बि लाइक ॾिनी असां ऐं त इन खां पोइ ॿिया बि काफ़ी जेका चैनल ठहियल आहिनि सोशल मीडिया ते मां जंहिंजा बि ॾिसंदो आहियां उनखे सब्सक्राइब कंदो आहियां लाइक बि कंदो आहियां शेयर बि कंदो आहियां उन्हनि खे ॾिसंदो बि आहियां त हाणे असांजी उमेद तव्हां में इहा ई त ॿियो त लख अहसान मालिक जा करम लॻा पिया आहिनि बसि इहा ई उमेद तव्हां दोस्तनि भाउरनि में आहे ऐं इहा ई उमेद हमेशह रहंदी ऐं जिते बि असांजी दुआ हर वक़्तु हूंदा त जिते बि हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो अलाह साईं तव्हांजो बि ख़ैरु कंदो असांजो बि ख़ैरु कंदो असांजूं दुआऊं तव्हां भाउरनि सां गॾु ऐं अहिड़े हिसाब सां पंहिंजे वॾनि जो अदब इख़लाक़ रखंदा कयो नंढनि सां प्यार शफ़क़त कंदा कयो जो त हू नंढड़ा मासूम आहिनि उन्हनि खे पढ़ायो तइलीम ॾियारियो असांजे ॿाहिराड़ी में तइलीम खां तमामु पोइते हूंदा इलाइक़ा जेके असांजा हीअ आहिनि हिते माना शौर ई कोन्हे एतिरो त मां बि इहो हर वक़्तु पैगाम ॾींदो नौजवाननि खे पंहिंजी रोज़ी कयो इल्मु पढ़ायो जीअं तव्हां अॻिते वधो अॻिते वधणु मेणू न आहे या ही जेको असां कमु कयूं त इन में मेणू न आहे दुनिया में माण्हू त अलाए छा पिया कनि पर जेकॾहिं असां ही हल्का फुल्का पंहिंजा धंधा रोज़ी कयूं तॾहिं बि असांजे लाइ इहो मेणू न आहे असांजे लाइ फ़ख़ुरु आहे माण्हू त हर भरू जेको सो हर ॻाल्हि खां लहराईंदा आहिनि छो लहरायूं वेही सो दोस्तो असांजी हर वक़्तु इहा इल्तिजा हूंदी आहे अलाह साईं हर माण्हू खे ख़ुशि आबाद रखे ऐं हीअ शाम जो मंज़रु आहे पंहिंजे रोड जे मथां बीठा आहियूं ॻोठ गांचा हीअ ॻोठ गांचा जो मंज़रु आहे हैदराबाद खां ऐं सेवण वटि माण्हू अचनि वञनि पिया टाइम मिली वियो आहे घुमण जो सो मिड़ी चकर ते आया आहियूं हितां होटल वग़ैरह का बि कान्हे की ऐं छोकिरे खे चयूं त हल भला ॿाहिरि चकर ॾेई अचूं सो दा ई असीं निकिरी आया आहियूं ॿाहिरि सो बीठा आहियूं जेके 5 घड़ियूं तव्हांखे दोस्तनि खे ॾेखारियूं था ऐं तव्हां बि ॾिसो अच्छा ॿियो इहो चाचे लाल ख़र्चु छा करे वो मज़ूरी कंदो आहे चाचो ओ राज़ो आहे तुंहिंजो न हा उहो बि पर उन जो पुट जेके आहिनि गैरेज जो वग़ैरह कमु वमु कनि था अच्छा ऐं माशाल्लाह जेको सो गैरेज जो कमु कंदा सुठे नमूने सां हा जेको सो पंहिंजी रोज़ी कनि पिया पंहिंजी बच्चनि जी रोज़ी कनि पिया अच्छा जेको सो कराची अहिड़ो अमन शहरु आहे अमन वारो ऐं मोहबत वारो शहरु आहे जेको ईंदो माण्हू त वरी वापसि वेंदो त दिलि ख़ुशि थी वेंदो वाह वाह ऐं कई माण्हू अचनि था जेके लखों रुपया अरबे रुपया कमाए था वञनि ऐं ठीका खणनि था वग़ैरह बहालपुर जा आहिनि ऐं शिकारपुर जा आहिनि हर इलाइक़े जो हर कुंड जो माण्हू जेको हुते मौजूदु आहे कमुकार पंहिंजे सुठे नमूने सां कनि था पंहिंजे बचनि जी रोज़ी कनि था ऐं असां खां बि गॾु कंदा आहिनि त असां बि उन्हनि खे अहिड़ी का बि तकलीफ़ न ॾींदा आहियूं जेको बिस्मिल्लाह आहियूं भले आहियूं मज़ूर असां खां जेको सो भॼी वञे जा छा जा छो अॼुकल्ह ॾिसंदा आहियूं त घर किरायनि जा लॻा पिया आहिनि 4-5 हज़ार किरायो लॻो पियो हूंदो आहे त असां मिस्त्री वटि जॾहिं मज़ूर ईंदो आहे त असां पाण ॾाढो ख़ुशि थींदा आहियूं ऐं सुठे नमूने सां मोट ॾींदा आहियूं त बाबा असां सिंधी आहियूं सिंधी रहंदासीं ऐं सिंधी असांजी अबाणी ॿोली आहे ऐं अबाणी खे बहितर असीं मान ॾींदासीं ऐं मान ॾींदा बि रहंदासीं कराची में भला उर्दू ॻाल्हाईंदो सिंधी असां सभु ॻाल्हाईंदा आहियूं असां उर्दू बि कंदा आहियूं सिंधी बि कंदा आहियूं बलोची थोरी घणी बलोची बि कंदा आहियूं अच्छा त असांजे हफ़जोकीअ में मिसाल ॻाल्हि कराचीअ में हर माण्हू रहंदड़ आहे बिरोही आहे पठान आहे पंजाबी आहे पर उहो सभु इज़त खां मिलंदा आहिनि हिक ॿिए खां ऐं ॾाढो बसि बहितरीनु मज़ो हूंदो आहे वाह वाह तमामु भलो दोस्तो हाणे दुआन बि यादि जिते बि हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो अलाह जे करम फज़ल सां असांजूं दुआऊं तव्हां सां हर वक़्तु गॾु आहिनि अलाह साईं तव्हांखे ख़ुशि आबाद रखंदो आमीन।